अस्सलामु अलैकुम। जीअं त अछड़े थर जी तारीख़ी मालूमात बाबति तारीख़ जा किताब ख़ामोश आहिनि, जिन जा ॿ सबब आहिनि। हिकु त हीउ समूरो इलाइक़ो मवासिलाती सहूलियतुनि खां अञा ताईं वांझियलु आहे। उन करे अछड़े थर जे अणांगण रस्तनि ऐं पुरस्रार ख़तरनि सां भरपूर इलाइक़े में को महक़क़ अचण ऐं तहक़ीक़ करण जी हिमत नथो करे। त ॿिए तरफ़ वरी हुर जदोजहद सबबि हितां जो समाज शक शबनि सां भरियो हूंदो आहे। कंहिं ऊपरे माण्हूअ खे हितां जे हालतुनि खां अणवाक़ुफ़ थो रखे। अंग्रेज़ महक़क़ बि हुर जदोजहद सबबि हिते तहक़ीक़ी कमु न करे सघिया, जंहिं सबबि अछड़े थर बाबति तफ़सील अहवालु नथो मिले। पर थर पार्कर में तालीमी शऊर वधीक हुअण सबबि कुझु मक़ामी महक़क़ सुठो कमु कयो आहे, जिन में राजचंद हरीचंद जो थर पार्क ते कयल तहक़ीक़ी कमु साराह जोॻो आहे। उन करे ज़रूरी आहे त राजचंद हरीचंद ऐं कुझु अंग्रेज़ी महक़क़नि जे ॾिनल अहवालनि खे बि पढ़णु घुरिजे, जीअं सोडन बाबति किताबनि में ॾिनल अहवाल बाबति ॼाण हासिलु कंदे उन हिसाब सां अछड़े थर खे जोड़े पूरी तस्वीर साम्हूं आणे सघिजे। कैप्टन रेक्स सूमरनि जे दौर में थर में आबाद सोडन लाइ चवे थो त हिन इलाइक़े में सभ खां वधीक सोडन जी ज़ात छायल आहे, जेका राजपूत नस्ल सां लाॻापियल आहे। सोडा अजियन ऐं मालवा जे भरपासे जे इलाइक़े ते हुकूमत कंदा हुआ। घणो वक़्तु थियो जो किन अणॼातल सबबनि करे पंहिंजी मातृभूमि छॾे हथियार पवार खणी पंहिंजे भाॻ आज़माइण लाइ धारी देस ॾांहुं निकिरी पिया। कैप्टन रेक्स थर जे उमरकोट सां गॾु रतेकोट जो अहमियत जो ज़िक्र कयो आहे त हीउ क़िलो अॻु में थर जी सियासत जे कुंजी सम्झो वेंदो हो। मारवाड़ ऐं सिंधु माथिरे जी अहम गस ते मौजूदु हो। तंहिं ज़माने उमरकोट में सिंध जे सूमरा घराणे जी हुकूमत हुई। उमरकोट जे ज़िले खां 30 मील उत्तर तरफ़ थर में हिकु पुराणे क़िले रतोकोट जा अञाण मौजूदु आहिनि। इहो क़िलो जेको उमरकोट जहिड़ो अहम आहे, सो परमार सोडन जे दौर अंदेशे जी निशानी आहे, या उन्हनि खां बि अॻु में कंहिं तामीर कयो हो, सो पतो कोन थो पवे। इहो चवणु काफ़ी थींदो त कंहिं मुतबिर हुकुमरान थर ते ॾहका विहारण लाइ अहिड़नि मज़बूत क़िलनि जी अॾावत कराई, जिन क़िलनि ज़रिए हिन सिंधु माथिरी ऐं विच हिंदुस्तान ते शाही रस्तनि ते पंहिंजा फरमान जारी रखिया। हिंदुस्तान मां किन सबबनि जे करे आयल राजपूत सोडन जो हिननि ॿिन्ही अहम क़िलनि पाण ॾांहुं ध्यानु छिकायो। सोडन 1226 ईस्वी में हमिलो करे वॾी जदोजहद खां पोइ उन्हनि क़िलनि यानी रतूकोट ऐं उमरकोट खे फ़तेह करे वरितो। रतूकोट ऐं उमरकोट फ़तेह करण खां पोइ सोडा माठ करे कोन वेठा, पर पंहिंजो भाॻु आज़माइण लाइ ॿियनि इलाइक़नि ॾांहुं बि हलिया विया। इहो पतो कोन थो पवे त जंहिं ज़माने में सोडन पार्कर ते कब्ज़ो ॼमायो, उन्हनि वक़्तु उतां जी सूरत हाल कहिड़ी हुई। के रवायतूं असांखे ॿुधायूं वञनि थियूं त किन सोडन उमरकोट खां अची 11वीं सदी ईस्वी में पार्कर ते कब्ज़ो कयो ऐं केतिरनि सदियुनि खां पार्कर ऐं वीरावाह जूं ज़मीनूं सोडन राजपूतनि जे कब्ज़े हेठि रहंदियूं आहियूं। तमामु घणे वक़्त खां मिलियल दस्तावेज़ी मालूमात मुताबिक़ पार्कर जे सोडे जे मुखीअ खे राणे जे लक़ब सां सॾियो वेंदो आहे। रायचंद हरीचंद जे लिखियलु किताब तारीख़ रेगिस्तान में बि सूमरा दौर खां वठी रतूकोट जे हवाले सां मुख़्तलिफ़ हंधनि ते ज़िक्र अचे थो। सन 1974 ईस्वी में सिंध में धरणे बराज जो पुटु महपाल उर्फ़ देवराज आयू जो राजा थियो। ॿिए पुट ॿार खे कुझु कोन मिलियो, तंहिं करे हू वञी राधनपुर में रहियो। हिन खे 3 पुट सोडो, सांखलो ऐं बाघ हुआ। सोडो सन 1125 ईस्वी में सिंध जे सूमरे हक़म वटि लंघी आयो, जंहिं मथां महिरबानी कंदे खेसि रतूकोट ॾिनो, जेको कोट हाणे ॾठो पियो आहे, मगर उन जा खंडर अञा ताईं ढोरे नारे कप ते ॾिसण में पिया अचनि। मगर रतूकोट नाले अञा क़ाइमु आहे। उन जी किताब में ॿिए हंधि रायचंद हरीचंद लिखे थो त के चवनि था त सोडो पाण सां राजपूतनि जो वॾो कटक वठी आयो हो ऐं रतूकोट सूमरे हक़म खां पंहिंजी ताक़त जे ज़ोर सां वरिताईं। रायचंद हरीचंद रतूकोट वारनि राणनि लाइ अॻिते लिखे थो त सोडन जो पुटु चाचक देव ऐं पोटो राजदेव हिते रहिया ऐं हिते अचण खां पोइ हू राणा सड़जण लॻा। खिपड़े तालके में बि अॼु ताईं ॻोठु राणाहार आहे, जिते केतिरा सोडा घर करे वञी वेठा, जंहिं करे ॻोठ ते इहो नालो पियो। खिपड़े तालके में पथोरी तरफ़ हिकु पटो आहे, जिन खे अॼु ताईं राणनि जा पट करे सॾींदा आहिनि, छाकाणि जो किन अगाटनि राणनि उहे पट वसाया ऐं उहा समूरी हद रतेकोट वारनि राणनि जी हुई, जे अॼु ताईं पंहिंजे वॾे ॾाॾे परमार जे पुठियां पाण खे परमार सोडा राजपूत सॾाईंदा आहिनि। तारीख़ रेगिस्तान में रतूकोट सां गॾु राणनि जो शिजरो बि हिन तरह ॾिनो वियो हो। बहार जे पुट सोढे 1125 ईस्वी में रतूकोट हथु कयो। सोडे खां पोइ संदसि पुटु चाचक देव, हिन जो पुटु राजदेव उते रहिया। उन्हनि जे पोयरनि मां धारा वर्ष खे 2 पुट हुआ। वॾो दर्जन शाल, जंहिंजे औलाद मां अमरकोट वारा राणा आहिनि। नंढो असराय जो लॾे पार्कर ॾे वियो, जंहिंजे औलाद मां पार्कर वारा राणा आहिनि। तारीख़ में आहे त जॾहिं सोडन रतूकोट हथु कयो, साॻिए वक़्तु राजपूत बि थर में पंहिंजो असरु रसूख़ वधाइण में मशग़ूल हुआ। त उन वक़्त में थर में आबाद राठौड़नि खे बि सोडन जी मुल्कगिरीअ जो शौक़ु थियो।
उन लाइ रायचंद लिखे थो, राठौड़ जेके पंहिंजी पैदाइशी ॾियो वंश मां ॼाणाइनि था ऐं हिननि जूं 26 साखूं आहिनि। थर में थोरे तइदाद में आहिनि। जॾहिं राणे सोढे रतूकोट हथु कयो तॾहिं राठौड़नि खे बि दिलि में ख़्यालु आयो त असीं बि छो न सिंध ते का करे कुझु भाङूं हथु करियूं। सिंध में उन ई वक़्तु सूमरनि जी साहिब हुई, पर हू सोढनि ऐं राजपूतनि सां पुॼी की न थे सघिया। राठौड़नि रतेकोट वारो पासो छॾे बाक़ी खपड़े तालुके जो रहियल भाङूं पंहिंजे कब्ज़े में कयो। पोइ जॾहिं हद वधाए अमरकोट जे तरफ़ छोड़ स्टेशन ताईं कयऊं, पोइ अॻिबरो वधी गढड़ो ऐं उन जे आसपास वारो मुल्क हथु करे जोधपुर रियासत जे कुझु भाङनि ताईं वञी पहुता। उन समूरी हद खे अॼु ताईं खाड़ सॾींदा आहिनि। उन जे मथे तारीख़नि में मौजूदु अहवाल ऐं मौजूदा वक़्त में सोढनि जा ॻोठ संदन नाले सां सॾजंदड़ इलाइक़ा ऐं राणक डहर जी तारीख़ी मुनफ़रद खूह खे ॾिसण खां पोइ इहो मालूम थिए थो त अछिड़े थर में सोढनि जी साहिबीअ जो बि ज़मानो रहियो आहे ऐं साॻी वक़्तु राठौड़ बि मुख़्तलिफ़ इलाइक़नि में पंहिंजी असर रसूख़ क़ाइमु करण लाइ सरगर्दान रहिया। जॾहिं त रतूकोट, उमरकोट ऐं पारकर तरफ़ सोढनि जा राज हुआ त ॿिए तरफ़ वरी खैरपुर ऐं घोटकीअ वारे तरफ़ ऐं राजस्थान जे कुझु हिसे ते राठौड़नि जा बि राज हुआ। उन्हनि ॿिन्ही कबीलनि जा सिंध जे हुकुमराननि ऐं माण्हुनि सां सुठा तालुकात हुआ। हालांकि सियासी तौरु थर पारकर जे सोढनि जो तालुको कच्छ जे हुकुमराननि सां रहियो आहे, जॾहिं त अछड़े थर जे सोढनि ऐं राठौड़नि जो सियासी तालुको राजस्थान जे राजानि सां रहियो आहे, पर हिननि जा वास्ता सिंध जे हुकुमराननि सां बि बहितर रहिया। अछड़ो थर तारीख़ी तौरु सिंध ते काब्ज़ कुवतनि ख़िलाफ़ु सिंधियुनि जी मज़ामत कंदड़ टोलनि जी पनाहगाह रहियो आहे। मिसाल तौरु असांखे चचनामे जे राजा ॾाहिर जे हवाले में जयसिना जे अरबनि ख़िलाफ़ु गोरिला जंगियुनि जे हवाले में बि राजपूतनि तरफ़ां अरबनि ख़िलाफ़ु जंगियुनि में ऐं बाग़ियुनि जी पनाह ऐं मदद बाबति अहवाल मिले थो। ॿिए तरफ़ जो हुर जदोजहद दौरान बि हुर आज़ादी पसंदि गोरिलनि सां सोढनि जो साथ रहियो। राजस्थान जे हुकूमत हुर जदोजहद जे गोरिलनि सां भरपूर साथ ॾिनो ऐं पंहिंजूं सरहदूं अंग्रेज़नि जे सतायल हुर ख़ानदाननि लाइ खोले छॾियूं हुयूं। पूरी हुर जदोजहद दौरान राजस्थान जे राजा हुरनि जी दिलि खोले मदद कई। एतिरे क़दुरु जो न शहीद सूर्य बादशाह खे हथियार बि ॾिना। हुर जदोजहद में हिसो वठंदड़ हुर पंहिंजे जदोजहद जूं यादगिरियूं बयानु कंदे राजपूत, सोढनि ऐं राठौड़नि जे भरपूर साथ जा अॼु बि केतिरा ई दास्तान ॿुधाइनि था। त हीअ ई कुझु मुख़्तसिर तारीख़ आहे। उमेदु आहे तव्हांखे ज़रूरु पसंदि आई हूंदी। त वीडियो कीअं लॻो कमेंट में ज़रूरु ॿुधायो ऐं वीडियो खे बि हिकिड़ी लाइक ज़रूरु कयो ऐं अगरि चैनल ते नवां आहियो त चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कयो ऐं वीडियो खे वधि खां वधि शेयर कयो। त इंशाअल्लाह मिलंदासीं अहिड़े दिलचस्प हिस्ट्रिकल वीडियो में। तेसिताईं असांखे ॾियो इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।